हम मकबूजा इलाका नहीं है, हमको किसी ने फतह नहीं किया, हम किसी यलगार के आगे सरनगू नहीं हुए। हम अपनी रजामंदी से 1940 की करारदाद के तहत पाकिस्तान में शामिल हुए थे और आपने हमें दीवार से लगा दिया है। सवेल दोस्तों, इन्हें स्टेज का नारा पे लगा नामंजूर फलानी शय, नामंजूर फलानी शय। तव्हां जंहिं जज्बे सां ते गॾु थिया आहियो, हाणे ॻाल्हि नामंजूर खां मथे आहे। हाणे नामंजूर जी ॻाल्हि न आहे, हाणे ॻाल्हि नामंजूर जी न आहे, हाणे ॻाल्हि जहिड़े जी आहे। छाजी आहे? छाजी आहे? हाणे ॻाल्हि जहिड़े जी आहे। जिन सिंध लुटी उन्हनि सां छा थींदो? जहिड़ो थींदो। छा थींदो? जिन सिंध जो मेरिट कपायो उन्हनि सां, जिन सिंध जी ज़राअत तबाह कई उन्हनि सां, जिन सिंध जूं नौकरियूं विकियूं उन्हनि सां, जिन सिंध जा शहर खसिया उन्हनि सां, जिन सिंध जा जज़ीरा खसिया उन्हनि सां, जिन सिंध जूं न्याणियूं क़त्ल कयूं उन्हनि सां, जिन सिंध जी इलेक्शन चोराई उन्हनि सां, जिन सिंधनि जे वजूद ते वार कयो उन्हनि सां जहिड़ो आहे। ऐं जहिड़ो हिकिड़े ॾींहं जो न हूंदो आहे, जहिड़ो कुझु कलाकनि जो न हूंदो आहे। सिंध वासियो, मूंखे हथ मथे करे ॿुधायो त तव्हीं तोड़ ताईं जहिड़ो कंदो। हथ बुलंद कयो लके। ही मथे कयल हथ उन्हनि बुज़दिल सिंधियुनि खे, उन्हनि मसलत पसंद सिंधियुनि खे ही न्यापो पिया ॾियनि त ओ अटल आदमी, ओ अटल आदमी किन जुगनि खां वठी अंध सां धुंध सां पंध सां मोह ॾेई तूं पियो आ थकी। दिल शिकस्तो न थी, दिल शिकस्तो न थी। कंहिं ॾिनो अथई धिको, या लड़ी या लिको। छो खिली थो फिको, छो थिए थो लॼी। दिल शिकस्तो न थी। थोरो दम पटे, सग सारी सॾे। पेर पुख्ता करे, ॾंद करटे उथी। दिल शिकस्तो न थी। डांग फेरे त ॾिस, नांग नोड़ी अथई। डांग फेरे त ॾिस, नांग नोड़ी अथई। पेर ॿोड़े त ॾिस, बाहि पाणी अथई। कंध पकड़े त ॾिस, शींहं बकरी अथई। ॻाठ फेरे त ॾिस, सिंध सारी अथई। सिंध समूरी गॾे हिकिड़ी तस्बीह वांगुरु प्रयोजी वई आहे पीर साहब जी क़यादत में। ऐं सिंध 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 इहो ऐलान थी करे त पाकिस्तान असांजो आहे। पाकिस्तान जा वारिस ॿिया न आहिनि। पाकिस्तान जा सभ खां वधीक वारिस असीं आहियूं जिन पाकिस्तान ठाहियो हो। ऐं जलसे गाह ऐलान थी करे त सिंध असांजी आहे। सिंध के ॾाज में कोन आंदी आहे। सिंध के पीउ पंहिंजो कुल्हे ते रखी कोन खणी आयो आहे। सिंध 7 करोड़ सिंधियुनि जी आहे। ऐं जलसो ऐलान थो करे त कराची सिंध जो तख्त गाह आहे, सिंध जी शहरग आहे। कराची कंहिंजो आहे? सिंधियुनि जो या ॿिए कंहिंजो? कराची कंहिंजो? कराची कंहिंजो? कराची कंहिंजो? शहर कंहिंजा? सिंध कंहिंजी? सिंध सिंधियुनि जी आहे। ऐं हुन लाइ पाण पंहिंजी ज़िंदगीअ जे आख़िरी साह जे आख़िरी घड़ीअ ताईं, आख़िरी हिचकीअ ताईं सिंध जे दुश्मननि सां मुक़ाबिलो कंदासीं ऐं पंहिंजा खसियल हक़ वरी वापसि वठंदासीं। जियो सिंध, जियो अवी साहब।